Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. इसराइल ने और इनके रेजीम ने इस झूठ की बुनियाद पे ईरान पे हमला किया है। हमें इस हमला का मजम्मत करते हैं। अब भारत के लिए दो ही ऑप्शंस हैं, दो ही ऑप्शन, या वो सिंतास मुआहिदा मान ले, इंटरनेशनल कानून के मुताबिक अमल दरामद करे, उनका अवाम को अपना हिस्सा का पानी, हमारा अवाम अपना हिस्सा का पानी। अगर वो नहीं मानते सिंतास मुआहिदा को, डैम और कनाल्स निकालने की कोशिश करेंगे, तो फिर पाकिस्तान जंग करेगी और हम 6 के 6 दरिया के पानी अपने अवाम को दिलवाएंगे। तारीखी रिलीफ है फॉर द सैलरीड क्लास इन पाकिस्तान। एंड मैं फाइनेंस मिनिस्टर को, वजीर आजम का शुक्रगुजार हूं कि इतना बड़ा फैसला लिया गया है। भारत सिंतास मुआहिदो मञी या जंग लाइ तैयार रहे। पाक फौज भारत के ॿीहर शिकस्त ॾियण जी पोज़ीशन में आहे। पाणी रोकण जी धमकी ॾियण आलमी कानून जी भनकणी आहे। सिंतास मुआहिदो मुअतल करणु गैर कानूनी आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त असां ईरान ते इसराइली ऐं अमरीकी हमलनि जी मज़म्मत करियूं था। कूड़ जे बुनियाद ते ईरान ते हमलो कयो वियो। बिलाल भुट्टो ज़रदारी पारां वफ़ाक़ी बजट जे हिमायत जो ऐलान। हुकूमती पॉलिसियुनि सबबि मईशत में बहितरी आई आहे ऐं महांगाई घटिती आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे सपोर्ट कंदी। पघारदार तबके खे टैक्स में तारीख़ी रिलीफ ॾिनो वियो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त डोनाल्ड ट्रंप फील्ड मार्शल आसिम मुनीर खे भारत ख़िलाफ़ कामयाबी हासिल करण ते व्हाइट हाउस में मंझांदो ॾिनो। हमारा फील्ड मार्शल आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल आसिम मुनीर साहब, उनका ना सिर्फ दावत था अमेरिका में जनाब स्पीकर, मगर उनको प्रेसिडेंट ट्रंप ने खुद व्हाइट हाउस में लंच खिलाया। अब मैं आपसे पूछना चाह रहा हूं, क्या ये किसी शिकस्त शुदा फौज को इस किस्म का दावत दिया जाता है? नहीं जनाब स्पीकर, ये मुबारकबाद देने का दावत था उस शख्स जो उस फौज का क़यादत कर रहा था, जिसने पूरी दुनिया की एक्सपेक्टेशंस के बरक्स, भारत जो से 7 गुना ज्यादा बड़ा ताकत है, भारत के हथियार और माल और वसाइल अमेरिका की तरफ से आते हैं, वो भारत को आगे जाके पता नहीं क्या क्या उम्मीदें रख बैठे थे। उस कामयाबी का सिलसिले में वो लंच, ना सिर्फ वो लंच हुआ, प्रेसिडेंट ट्रंप के जो भी बयानात है उस लंच के बाद आप उस पे देख, वो आज भी नजर आ रहा है भारत हार चुके हैं, पाकिस्तान जीत चुका है। ईरान अमरीकी हमले जो भरपूर जवाब ॾींदो। वक़्त ऐं नोयत जो फ़ैसिलो ईरानी फ़ौज कंदी। गडियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल जे हंगामी इजलास खे ख़िताब कंदे ईरानी नुमाइंदे अमीर सईद ईरानवी चयो आहे त अमरीका ईरान ते हमलो करे आलमी कानूननि जी भनकणी कई। ईरान खे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा जो मुकमल हक़ हासिल आहे। चीन, रूस ऐं पाकिस्तान जी बि ईरान ते अमरीकी हमलनि जी मज़म्मत। चीनी नुमाइंदे फ़ौरी जंगबंदीअ जो मुतालबो ऐं ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾींदे चयो त आलमी बिरादरीअ खे सूरत हाल में इंसाफ़ करणु घुरिजे। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतेरेस चयो त 2 ॾींहं अॻु अपील कई हुई त अमुन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे, पर मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी वई। ख़िते जो अवाम वधीक तबाही जो हिकु ॿियो दौरु नथो बर्दाश्त करे सघे। अमरीकी सदर ईरान में हुकूमत जे तब्दीली जो इशारो ॾेई छॾियो। ट्रंप चयो आहे त जेकॾहिं मौजूदा ईरानी क़यादत ईरान खे ॿीहर अज़ीम नथी बणाए सघे त रिजीम चेंज छो नथी करे सघिजे। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान जे मामले में रिजीम चेंज जो लफ़्ज़ सियासी तौरु इस्तेमालु करणु ठीकु न आहे। हिकु ॿिए बयान में ट्रंप दावा कई त अमरीकी हमलनि में ईरान खे शदीद नुक़सानु पहुतो आहे। ईरान जे एटमी ठिकाणनि खे पहुचण वारो नुक़सानु इंतिहाई शदीद करार ॾिनो पियो वञे। हमला दुरुस्त ऐं ज़ोरदार हुआ। असांजी फ़ौज ज़बरदस्त मुहारत जो मुज़ाहिरो कयो। असां ईरान जे हथनि मां बम खसियो। जेकॾहिं ईअं न कयूं हा त ईरान बम इस्तेमालु ज़रूरु करे हा। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची मास्को पहुची वियो। अॼु रूसी सदर प्यूटन सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान विच ओभर जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ईरानी परॾेही वज़ीर रूसी सदर समेत आला अख़्तियारनि सां बि गॾिजाणियूं करे ईरान इसराइल जंग ते मुशावरत कंदो ऐं इसराइल जी ईरान जे शहन हवाई अॾनि ते हमलनि जी दावा। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त रिमोट कंट्रोल जहाज़नि ज़रिए ईरान जा 15 जहाज़ ऐं हेलीकॉप्टर तबाह कया विया। ईरानी मीडिया मूजिबि अॼु सुबुह इसराइल जे जदीद तरीन ड्रोन हॉर्मस खे तबाह कयो वियो। पासदारान इनक़लाब जे एहलकारनि सूबे लोरिस्तान जे शहर खुरमाबाद में कार्रवाई दौरान किरायो।